हेड़े किस्म जा स्कूल हूंदा त पोइ पढ़ंदी सिंध ऐं वधंदी सिंध। नथो अचई यकीन जे हेकर खणी वरी बि ॾिस कहिड़ी तरह जीए पियो दुखड़नि समूह जीए पियो तुंहिंजो चयो ग़रीब ॾिस नथो अचई यकीन जे हेकर खणी वरी बि ॾिस। अचो त तव्हांखे ॾेखारियूं ज़िले बद्दीन जे तालुके मातली जे ॻोठ फज़ल खान बागरानी गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल। करप्शन का जहर कौम की रग रग में उतार दिया गया है। मेरे ख्वाबों को छीना है किसी ने। मैं सबकी बेहिसी पर मुश्तइल हूँ। मेरे लहजे में सच का पाकपन है। मैं पाकिस्तान की जिंदा नस्ल हूँ। मैं पाकिस्तान की जिंदा नस्ल हूँ। पानी अज बूंद मात शरबत गुलाब थी वे पानी अज बूंद मात शरबत गुलाब थी वे अहिड़े ज़ुल्म ऊंधा खे असीं नथा मञूं अहिड़े ज़ुल्म ऊंधा खे असीं नथा मञूं असीं नथा मञूं। हेड़ा स्कूल वधंदी सिंध ई पढ़ंदी सिंध। सरदार शाह साहब तव्हांखे ही ॾेखारियूं त ही जेको पाणी बीठल आहे ही बदबूदार ऐं धप वारो पाणी त पंहिंजी जॻह ते आहे पर ही सिलेमानी चांहि जहिड़ो पाणी थी वियो आहे। मथे में सूरवा मथे में सूरवाला तव्हांखे जेकर हिन मां हिकिड़ी किटली जेकर सिलेमानी चांहि जी खपे अगरि तव्हांजो गलो अञा बि बहितर न हुजे त ही फज़ल खान बागरानी जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल आहे उन जे ग्राउंड ते जेको सिलेमानी चांहि जहिड़ो पाणी बीठल आहे उहो तव्हां इस्तेमालु कंदो त तव्हांजो गलो बहितर थी वेंदो ऐं गले खां पोइ तव्हां इहो नारो हणो पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। धप वारो पाणी थी वियो आहे। ज़िले बद्दीन जो तइलीम खाते वारा जेके ऑफिसर आहिनि उहे हिन ते ध्यानु नथा ॾियनि या हिन ते को विज़िट कोन थो थिए हिन स्कूल ते जो अॼु हिन जे ग्राउंड ते अॼु बि हेॾो वॾो पाणी बीठो पाणी निकिरंदो वरी मथां बरसाति थी वेंदी तेसिताईं सियारो अची वेंदो। ॿ चारि ॿार पढ़ंदा महीना पढ़ंदा 4 महीना वेठा हूंदा। नियाणे जो स्कूल असां वटि ॻोठ में आहे कोन। हिकिड़े ॻोठ में छोकिरा छोकिरियूं गॾु पढ़ंदा आहिनि ॿिया वरी परे वेंदा आहिनि ठरी वेंदा आहिनि या चङो गुलामली वेंदा आहिनि हाजी साण वेंदियूं आहिनि नियाणी वीचारी परेशान हूंदियूं आहिनि। काफ़ी ग़रीब वीचारा मिसकीन आहिनि उहे त पढ़ाईनि कोन था। अहिड़ा स्कूल हूंदा अहिड़े स्कूलनि सां ज़ुल्म हूंदा त पोइ स्कूलनि जी तइलीम किथां वधंदी असांजी सिंध किथां वधंदी। असांखे एमएनए मीर गुलामली साहब मुतालबो इहो त बिल्डिंग असांखे ॿी ठाहे ॾिनी वञे ऐं हिन जी मरामत कई वञे। धप वारो पाणी आहे ऐं हिन में नांग आहिनि हिन में भलाऊं आहिनि हिन में जीत आहिनि ऐं हिन में जेके ज़हरीला जीत जेके हलनि पिया। सरदार शाह साहब हिते फेस बायोमेट्रिक थींदी उस्तादनि जी हेॾो पाणी बीठल आहे इन पाणी में कहिड़ियूं बायोमेट्रिक थींदियूं कहिड़ियूं तइलीम हलंदियूं ऐं कहिड़ी वधंदी सिंध ऐं कहिड़ी पढ़ंदी सिंध। शायदि ऑफिसर तइलीम खाते हिते विज़िट करण नथा अचनि जंहिंजे करे हिन स्कूल में अॼु बि उहो महीननि खां बीठल जेको पाणी आहे उहो बदबूदार ऐं धप वारो थी वियो आहे पर पाणी केरु कढाइण लाइ तयारु कोन्हे। 1 महीने खां हिन स्कूल जा जेके सवे नियाणियूं आहिनि सवे ॿार आहिनि उहे घरनि ताईं बैदू थी विया आहिनि। 1 महीने खां हीउ स्कूल हिन वक़्तु बंदि आहे। खाते जेको इमारतूं ठाहिण वारनि जो इंजीनियरिंग जी जॻह न आयली आहे उन्हनि जी ग़लति पॉलिसी जे करे ग्राउंड कोन था ठाहिया आहिनि जंहिंजे करे पाणी जेको बरसाति जो हिन वक़्तु में हिन स्कूल में बीठल आहे। नंढड़ा मासूम ॿार शायदि हिन में ही गोॾे खां मथे पाणी आहे हिन मां इहे नियाणियूं आहिनि या शागिर्द आहिनि उहे हिन में हिन वॉशरूम खे इस्तेमालु कंदा। इंतिहाई शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। फज़ल खान बागरानी ॻोठ जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जो ग्राउंड आहे जंहिंमें ही पाणी बीठो आहे। स्कूल जो हिकिड़ो ई कमरो आहे जंहिंमें सवे ॿार ऐं ॿारियूं आहिनि उन्हनि जो जेके तइलीम आहे उहा सख़्तु मुतासिर थी रही आहे। सवे ॿार आहिनि उहे हाणे घरनि में वेही तइलीम जे ज़ेवर खे पंहिंजो आईनो सम्झी सीने सां सांझो वेठा आहिनि। ॻोठ फज़ल बागरानी जे रवासिन तइलीम खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह समेत सिंध हुकूमत ऐं ज़िले बद्दीन जे तइलीम खाते जे अख़्तियारनि खे इहा अपील कई आहे त हिन स्कूल जी फौरी तौर मरामत कराए मिट्टी जी भराई कराए हिन स्कूल खे मथे करे ॾिनो वञे जीअं सवे ॿार आहिनि सवे नियाणियूं आहिनि उहे पंहिंजे तइलीम जो ज़ेवर आहे अॻिते वधाए सघनि। टीम सां गॾु हसन पवर ॻोठ फज़ल बागरानी तालुको मातली ज़िलो बद्दीन।